सभी जो प्यारो दोस्त जी महपुर जयपुर की दिलवरा को दोस्त सी प्यारो दोस्त माहिर तालीम जनाब इदरीस जतोई साहब। पंहिंजी ॿोलीअ में मियाँ जॾहिं चवंदे माउ, पंहिंजी ॿोलीअ में मियाँ जॾहिं चवंदे माउ तोखे अहिड़ो साह ॾींदी ॿी ॿोली किथे। हिन महफ़िल जा सदर मजलिस डॉक्टर सैयद जाफ़र अमन साहब, साईं शौकत हुसैन शोरो साहब, ॿिया मुअज़्ज़िज़ स्टेज ते वेठल ऐं साम्हूं वेठल भाउरो ऐं भेनरो जीअं सिंधी ॿोली। यूनेस्को हिन साल मादरी ज़बाननि जे मुंहिंजे मकाले जो उनवान आहे मादरी ॿोलियुनि जे तइलीमी अहमियत ऐं सूरत हाल जे करे। यूनेस्को हिन साल मादरी ज़बाननि जे ॾींहं जे मौक़े ते जेको मौज़ू ॾिनो आहे उनजो उनवान हिन रीति आहे, फास्टरिंग मल्टीलिंगुअलिज्म फॉर इंक्लूजन इन एजुकेशन एंड सोसाइटी, यानी तइलीम ऐं समाज में घण ॿोलाई सिरिश्ते जी शिरकत खे वधाइण या हिमथाइण। पाकिस्तान एक घण सकाफ़ती ऐं घण ॿोलाई मुल्क है, उते लगभग 74 ज़बानूं ॻाल्हायूं वञनि थियूं। उर्दू पाकिस्तान की क़ौमी ज़बान ऐं अंग्रेज़ी सरकारी ज़बान जो दर्जो रखे थी। यह एक मञल हक़ीक़त है तो घणियूं ॿोलियूं सिखण सां इल्म जा दरवाज़ा वधीक खुलनि था, पर एक घण ॿोलाई मुल्क में तालीम के मैदान में कहिड़ियूं ज़बानूं अॻु सिखजनि ऐं कहिड़ियूं पोइ, इन सवाल ते घणे गौर ऐं वीचार की ज़रूरत है। साईं मोहम्मद इब्राहिम जो ॿोली ऐं तइलीम के ताल्लुक़ के बयान कंदे चयो आहे त ॿोली ऐं तइलीम जो ताल्लुक़ ईअं आहे जीअं जिस्म जो साह सां। ॿोलियुनि ते तहक़ीक़ इहो साबित, डॉक्टर बलोच साहब ॻाल्हि कई पे या तव्हांजा ॾो ॿोलियुनि ते तहक़ीक़ इहो साबित कयो आहे उहे ॿार जिन जूं मादरी ॿोली जूं महारतूं ॿुधण, ॻाल्हाइण, पढ़ण ऐं लिखण बहितर ई पुठियूं आहिनि, उन्हनि ॿारनि खे ॿियनि ॿोलियुनि जे सिखण में आसानी थिए थी ऐं उहे मुख़्तलिफ़ तसरुनि खे सम्झण में बि ॾुखियाई महसूसु नथा कनि। इन करे घण ॿोलाई मुल्कनि में तालीमी मयार खे वधाइण लाइ निहायत ज़रूरी आहे त मादरी ॿोलीअ जी सिख्या जे बुनियाद ते ॿियनि ॿोलियुनि जे तालीम खे मरहलेवार वधायो वञे। मादरी ॿोलियुनि खे छॾण सां सानवी, क़ौमी ऐं आलमी ॿोली जी सिख्या बि ग़ैर मुअसर बणिजी वेंदी। ॿियनि इंसानी हक़नि जा मादरी ज़बान में तालीम जो हक़ पिण अहम इंसानी हक़ है, जेको हर इंसान के मिलण घुर्जे। पर असांजे मुल्क में मादरी ज़बान की तालीम के अवलियत ॾियण बदिरां सानवी ऐं ॿाहिरि जे ज़बान जी तालीम के वधीक अहमियत जो सम्झो वञे थो। हैरत जी ॻाल्हि आहे त सेनेट पाकिस्तान अरबी ज़बान के प्राइमरी सतह ते लाज़मी पढ़ाइण जो बिल, कंपलसरी टीचिंग ऑफ अरबिक लैंग्वेज बिल 2020 जो ICT में वफ़ाक़ में इस्तेमाल किया वेंदो, इतफ़ाक़ राह सां सेनेट मंज़ूर करे थी। पर पंहिंजी धरती के असुलकिन ज़बानुनि सिंधी, बलोची, पंजाबी, पश्तो, सराइकी ऐं ॿियनि ज़बानुनि के क़ौमी दर्जो ॾियारण लाइ आइन में वाधारनि वारे बिल के सेनेट के कानून इंसाफ़ वारी स्टैंडिंग कमेटी अक्सरत सां रद्द करे छॾी थी। 2007 में वफ़ाक़ी वज़ारत तालीम पारां जावेद हसन अली जी रहनुमाई में क़ौमी तालीमी पॉलिसी लाइ वाइट पेपर तैयार किया गयो। मुल्क के तालीमी ऐं लिसानिया के माहिरनि ऐं ॿियनि स्टेक होल्डरनि जे राय की रोशनी में मादरी ज़बान की तालीम ऐं ज़रिए तालीम बाबत वाइट पेपर में पुरज़ोर सिफ़ारिशूं ॾिनियूं हुयूं, पर उन्हनि खे बि उन वक़्त जे अख़्तियारदारनि मुकमल रीत क़बूल न कयो। ताज़ो हिकु जहिड़ो क़ौमी निसाब सिंगल नेशनल करिकुलम तैयार करण वक़्त पहिरें ड्राफ्ट में अंग्रेज़ी ज़बान के शुरुआती दर्जन खां वठी ज़रिए तालीम करार ॾिनो वियो। मादरी ज़बान में तालीम ॾियण जे हक़ खां इनकार कयो वियो, पर मुख़्तलिफ़ स्टेक होल्डर पारां इन ही फ़ैसिले ते एतिराज़ उथारिया विया। उन्हनि रायनि जे रोशनी में इहा चङी मस्बत ॻाल्हि थी आहे त नेशनल करिकुलम काउंसिल इस्लामाबाद 1 महीनो अॻु वज़ारत तालीम जे सलाहकार जावेद जवाद जी सरबराही में पंहिंजे फ़ैसिले खे तब्दील कयो आहे ऐं नए निसाब में सूबनि खे इहो इख्तियार ॾियण जी ॻाल्हि कई वई आहे त उहे पंहिंजनि स्कूलनि जी तालीम में मादरी ज़बान खे इस्तेमालु करे सघनि था। 2009 जी जेका क़ौमी तालीमी पॉलिसी में पिण मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे मज़मून तौरु तालीम ऐं ज़रिए तालीम बाबति हेठी रीति लिखियो वियो आहे। निसाब में पहिरें दर्जे खां वठी अंग्रेज़ी मज़मून तौरु, उन सां गॾु उर्दू ऐं हिकु इलाइक़ी ज़बान पढ़ाई वञे।
सूबनि ऐं ॿियनि एरियाज़ जे तइलीम खातनि खे इहा चॉइस ॾिनी वई हुई त उहे ज़रिए तइलीम जी पंजे दर्जे ताईं फ़क़ति 5 दर्जे ताईं चूंड कनि। रियाज़ी ऐं साइंस जे मज़मून में तइलीम जो ज़रियो 4थे खां पोइ अंग्रेज़ी हूंदी। आख़िर में वरी 2009 जी क़ौमी तइलीमी पॉलिसी में ई नुक़्ते नंबर 9 में वाज़े लिखियो वियो आहे स्कूल जे ॿोलियुनि बाबति सूबनि ऐं एरियाज़ जे हुकूमतनि ऐं ॿियनि स्टेक होल्डर सां गॾिजी जामे ॿोलियुनि जी पॉलिसी ठाहिणु घुरिजे। उहा स्कूलनि जे ॿोलियुनि स्कूल लैंग्वेज पॉलिसी जामे पॉलिसी अञा ताईं जुड़ी न सघी आहे। हिन वक़्त ताईं केतिरियूं ई क़ौमी तइलीमी पॉलिसियूं आयूं आहिनि पर ॿोलियुनि खे मज़मून तौरु पढ़णु ऐं मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन जे सिलसिले में का बि वाज़े ऐं मुकमल तरह चिठी पॉलिसी अञा ताईं न आई आहे। इन सिलसिले में ॿोलियुनि जी रिथाबंदी लैंग्वेज प्लानिंग ते वफ़ाक़ सूबनि इदारनि ऐं ॿियनि जे ॿोलियुनि जे अकेडमियुनि ऐं अथॉरिटीज़ खे कमु करणु घुरिजे। सिंधी ॿोली जे हाकार आलम ऐं लिसानियात जे माहिर प्रोफेसर डॉक्टर ग़ुलाम अली अलाना ॿोलियुनि जी रिथाबंदी जी अहमियत ऐं ज़रूरत ते ज़ोर ॾींदे पंहिंजे हिकु मज़मून में हिन रीति लिखियो आहे। कंहिं बि ॿोली या किन बि ॿोलियुनि खे तइलीमी तदरीसी या क़ौमी ऐं सरकारी यानी दफ़्तरी ॿोली मुक़ररु करण खां अॻु उन ॿोलीअ जी रिथाबंदी करणु ज़रूरी आहे छाकाणि दुनिया जे हर मुल्क में तइलीम जी तरक़ीअ ऐं वाधारे लाइ ॿोलियुनि जी रिथाबंदी लैंग्वेज प्लानिंग अहम सम्झी वेंदी आहे। इहो ई सबबु आहे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में ॿोलियुनि जी रिथाबंदी वारे अमल सां ई ज़रिए तइलीम दफ़्तरी या सरकारी ॿोली वारो मसइलो हमेशह लाइ हल कयो वियो आहे। हर मुल्क में ॿोली जी रिथाबंदी सियासी समाजी तइलीमी ऐं तदरीसी मैदाननि में तमामु घणी मदद कंदी आहे। पाकिस्तान में बि इन मसइले खे ॼाणे माणे हल न कयो वियो आहे। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना ॿोली मुआशिरो ऐं सक़ाफ़त 18 आईनी तरमीम खां पोइ तइलीम बुनियादी हक़ क़रार ॾिनी वई आहे ऐं उन जा इख्तियार सूबनि जे हवाले कया विया आहिनि। सूबनि अंदरि ॿोलियुनि बाबति कड़ी रिथाबंदी कानून साज़ी ऐं ॿोलियुनि जी तइलीम बाबति अमल थिया आहिनि उन्हनि खे बि ज़रूरु ॾिसणु घुरिजे। जीअं त पाकिस्तान जा 73 वारे आइन जे कलम 251 शिक 3 में वाज़े ॼाणल आहे त क़ौमी ॿोलीअ जी हैसियत खे क़ाइमु रखंदे का बि सूबाई असेंबली क़ौमी ॿोलीअ सां गॾु सूबाई ॿोली जी सिख्या तरक़ी इस्तेमाल लाइ क़ानूनी उपाउ वठी सघे थी। आइन जे इन कलम खे आॾो रखंदे सिंध असेंबली अहिड़ो घुर्बल कानून सिंध एक्ट 1972 में मंज़ूर कयो ऐं उन जी रोशनी में सिंधी ॿोली मादरी ज़बान तौरु ऐं गैर मादरी ज़बान तौरु पढ़ाई वञे। 18 तरमीम खां पोइ ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली अवामी नेशनल पार्टी हुकूमत दौरान ॿोलियुनि जो द ख़ैबर पख्तूनख्वा प्रमोशन ऑफ रीजनल लैंग्वेजिस एक्ट 2011 मंज़ूर कयो जंहिं एक्ट में पश्तो हिंदको सराइकी ख्वा ऐं कोहिस्तानी ज़बान जे मज़मून खे निसाब जो हिसो बनायो वियो ऐं ख़ैबर पख्तूनख्वा टेक्स्ट बुक बोर्ड जा किताब छपिया पर गुज़िरियल ख़ैबर पख्तूनख्वा जे हुकूमतुनि मादरी ज़बानुनि खां वधीक अंग्रेज़ी लागू करण में मुतहरक रहियूं आहिनि। इन सिलसिले में एक्ट जी रोशनी में जेका लैंग्वेज प्रमोशन जी अथॉरिटी फाल थियणी हुई उहा बि ख़ैबर पख्तूनख्वा में न थी सघी। 18 तरमीम खां पोइ वधीक अबासीन साहब आहे उहो पंहिंजे सेशन में उन्हनि जे सूरत हाल ते रोशनी विझंदा। 18 तरमीम खां पोइ बलोचिस्तान असेंबली पिणु 2014 में द बलोचिस्तान इंट्रोडक्शन ऑफ मदर लैंग्वेज एज कंपल्सरी एडिशनल सब्जेक्ट प्राइमरी लेवल एक्ट 2014 मंज़ूर करे चुकी आहे जंहिंजे लागू थियण सां बलोचिस्तान में पिणु बलोची पश्तो बिरादरी सिंधी सराइकी पंजाबी ऐं ॿियनि ॿोलियुनि जे मज़मून खे निसाब में शामिलु कयो वियो आहे। बलोचिस्तान टेक्स्ट बोर्ड सिंधी समेत ॿियनि ॿोलियुनि जे मज़मून जा किताब तयारु कया विया आहिनि पर मौजूदा हुकूमत इन एक्ट ते सुस्त रफ़्तारी सां अमल करे रही आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे बलोचिस्तान असेंबली पारां इन एक्ट खे मुकमल तरह लागू करण लाइ उनमें नवां वाधारा करे मैट्रिक ऐं इंटरमीडिएट ताईं शागिर्दनि खे मादरी ज़बान जे मज़मून जी तइलीम ॾिनी वञे जेका हिन वक़्तु प्राइमरी सतह ताईं फ़क़ति आहे। 1990 में भी इहा कोशिशि थी बलोचिस्तान में पर उहा कामयाबु न थी सघी। हक़ीक़त में 70 खां पोइ ईंदड़ काश नैब जी हुकूमत सुजागी खां कमु वठे हा अॼु बलोचिस्तान में मादरी ॿोलियुनि जी तइलीम सघारी हुजे हा। 18 तरमीम अचण खां पोइ पंजाब में अञा बि वारिस शाह बुले शाह शाह हुसैन ऐं मियां मोहम्मद बख्श जी ज़बान खे उहा तइलीमी हैसियत न मिली सघी आहे। ताज़ो अर्ली चाइल्डहुड एजुकेशन पॉलिसी 2017 पंजाब में शुरूआती प्राइमरी दर्जे में मक़ामी ज़बान जे इस्तेमाल बाबति लिखियो वियो आहे पर अञा पंजाबी तोड़े सराइकी ज़बानूं तालीमी निसाब जो ऐं तदरीस जो हिसो न बणिजी सघियूं आहिनि। पंजाब 2011 खां मुकमिल अंग्रेज़ी में तइलीम ॾियण वारी पॉलिसी ब्रिटिश काउंसिल जी रिपोर्ट जी रोशनी खां पोइ पंजाब मोट खाधी आहे। हिकु भेरो वरी उर्दू खे ज़रिए तइलीम बणायो वियो आहे पर पंजाबी ज़बान खे मादरी ज़बान तौरु उहा गुरबत अहमियत न मिली सघी आहे। इहा ख़ुशियामद ॻाल्हि आहे त पंजाब यूनिवर्सिटी जो पंजाबी शोबे पंजाब इंस्टीट्यूट ऑफ लैंग्वेजिस
लम्स लाहौर ऐं गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी जे नौजवान शागिर्दनि में पंजाबी ज़बान सां मोहबत जी लहर आई आहे जेका बीठल पाणी में ज़रूर तहरीक पैदा कंदी, पर अञा ताईं मादरी ज़बान जे तरक़ी लाइ पंजाब में को निसाब या दर्सी किताब न अची सघिया आहिनि। पाकिस्तान में सिंध वाहिद सूबो आहे जिते मादरी ज़बान सिंधी पहिरें खां 12हें दर्जे ताईं ऐं गैर मादरी ज़बान तौर ते 3 दर्जे खां पढ़ाई वञे थी ऐं उन सां गॾोगॾु मादरी ज़बान खे ज़रिए तइलीम बि बणायो वियो आहे। हिन वक़्तु बि सिंध में सिंधी ज़बान जी ख़ासि तौर ते एक्सेस जे हवाले सां ही सूरत हाल आहे। सिंध में जेतिरा प्राइमरी स्कूल आहिनि उन्हनि मां 39,970 स्कूल उन्हनि जी मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन जेका सिंधी आहे ऐं 4,176 स्कूलनि जी उर्दू आहे, जॾहिं त इंग्लिश 14 स्कूल आहिनि ऐं गजल सिंधी उर्दू 136 स्कूल आहिनि। मिडिल लेवल ते जेको 93% सिंधी मीडियम जेका ॿोली आहे उहा मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन तौरु इस्तेमालु कई वञे। मिडिल स्कूलनि में बि 92% इस्तेमालु कई थी वञे। एलिमेंट्री स्कूलनि में सिंधी 95% इस्तेमालु कई थी वञे। सेकेंडरी स्कूलनि में सिंधी 99% इस्तेमालु कई थी वञे। हायर सेकेंडरी में 64%, हायर सेकेंडरी में कॉलेज अलॻि आहिनि, 64% इस्तेमालु थी वञे। उहे डिटेल में अखरनि पोइ मकाले में अची वेंदा। सिंध अंदरि सिंधी ऐं उर्दू ॿोली तइलीम खे सरकारी तोड़ी ख़ानगी स्कूलनि में मयारी बणाइण जी सख़्तु ज़रूरत आहे। ख़ानगी स्कूल हुजनि तोड़े सिंधी ॿोली जा सरकारी स्कूल आहिनि, पर उते जेका सिंधी ॿोली जी या ओवरऑल क्वालिटी एजुकेशन आहे उहा बहितर न आहे। इन सिलसिले में असर जेका 2019 में असेसमेंट रिपोर्ट ॾिनी आहे उन में ॾाढियूं हैरतनाक ऐं छिलकाईंदड़ ॻाल्हियूं असांजे अचनि थियूं त 45% 5वीं क्लास जा ॿार ॿिए दर्जे जी सतह जी आखाणी सिंधी उर्दू ऐं पश्तो ज़बान में पढ़ी ऐं लिखी नथा सघनि। 45% ॿार असांजा अहिड़ा आहिनि जेके असांजूं ज़बानूं सही तरीक़े सां उन्हनि जी क्वालिटी उहा उहो मयार न आहे। 51% 5वीं क्लास जा ॿार ॿिए दर्जे जी अंग्रेज़ी जा जुमिला बि पढ़ी लिखी नथा सघनि। 50% 5वीं क्लास जा ॿार 2 अददनि वारा 2 डिजिट वारा हिसाब हल नथा करे सघनि। इहे असांजे लाइ इंडिकेटर आहिनि त असां पंहिंजे सिंधी ॿोली जे मयार खे ऐं तइलीम खे उन ते ध्यानु ॾियूं। इन सिलसिले में सिंध अंदरि ख़ानगी स्कूलनि लाइ सिंध प्राइवेट एजुकेशनल इंस्टीट्यूशनल रेगुलेट ऐं कंट्रोल बिल मंज़ूर थियल आहे, जंहिंमें पिणु ॿोली एक्ट 72 जा समूरनि ख़ानगी तइलीमी इदारनि खे सिंधी ॿोलीअ जे मादरी ज़बान तौरु और गैर मादरी ज़बान तौरु लाज़मी तदरीस करणी आहे। पर अफ़सोस इहो आहे त कानून साज़ी हूंदे वॾनि शहरनि ऐं ख़ानगी स्कूलनि में वॾनि ख़ानगी स्कूलनि मां काफ़ी स्कूल सिंधी ॿोली जे पढ़ाइण खां लवाए रहिया आहिनि, नटाए रहिया आहिनि, बल्कि इनकार बि करे रहिया आहिनि। जंहिं लाइ सिंध हुकूमत, सिंधी ॿोली अथॉरिटी, सिंध ग्रेजुएट एसोसिएशन, सिंधी अदबी संगत ऐं ॿियनि सिविल सोसाइटी जे सुजाग ऐं साझावंदनि ऐं समाज जे ज़िम्मेवार धुरियुनि खे गॾिजी अहिड़नि इदारनि जी निगरानी करणु घुरिजे। इदारनि ऐं वालिदेन खे सिंधी ॿोली पढ़ाइण लाइ आमादा करणु घुरिजे। ॿी सूरत में अहिड़नि सिंधी ॿोली न पढ़ंदड़ इदारनि जी रजिस्ट्रेशन खे रद्द कयो वञे। सिंध अंदरि सरकारी तौरु ख़ानगी स्कूलनि में सिंधी ॿोली जी तइलीम खे मुकमिल तौरु लागू कयो वञे ऐं बहितर बनायो वञे। आख़िर में कुझु सिफ़ारिशूं आहिनि जंहिंमां हिकिड़ी सिफ़ारिश ई मां पढ़ी, बाक़ी सिफ़ारिशूं टाइम घणो थी वियो आहे, उहे हिन में जमा कराईंदुसि। उन में जेका ख़ासि तौर ते 2009 जी तइलीमी पॉलिसी में बि इहा ॻाल्हि कई वई आहे त लैंग्वेज कमीशन या स्कूल लैंग्वेज पॉलिसी ठाही वञे। इन सिलसिले में मुंहिंजी हिकिड़ी इहा तजवीज़ आहे त ॿोलियुनि जी रिथाबंदी लाइ लैंग्वेज कमीशन जोड़ी वञे जेका जामे लैंग्वेज पॉलिसी जोड़े। उनमें ॿियूं शयूं अची वेंदियूं, पोइ ट्राइलैंग्वेज तइलीमी सिलसिलो लागू थिए, मादरी ज़बान क़ौमी आलमी ज़बान या ॿिया जेको आहे उन वक़्तु जेके आहिनि आलम जेको महसूसु कनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में ॿियूं जेके सिफ़ारिशूं आहिनि तव्हां वटि जमा करायो।